क़ौमी शाहराह भरिसां टीचर कॉलोनी में वाक़िअ शहरी साईं ॾिनो अब्बासी जे घर में 6 नामालूम हथियारबंद दाख़िल थी विया। संदसि घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरग़माल बणायो वियो। जंहिं दौरान हिननि कार्रवाई कंदे घर अंदर पियल 25 तोला सोन जा ज़ेवर, कैश रक़म, मोबाइल फोनूं ऐं ॿियो क़ीमती सामान वॾे आसानी सां खणी फरार थी विया। वाक़िए बाबति मुतासिरीन साईं ॾिनो अब्बासी ॿुधायो त वाक़ियो राति 3:30 वॻे पेश आयो, जॾहिं हथियारबंदनि घर में घिड़िया। हिननि खेसि ऐं संदसि घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरग़माल बणायो। हिननि पंहिंजी कार्रवाई कंदे घर अंदर पियल 25 तोला सोन, 12 लाख रुपया कैश, मोबाइल फोन ऐं घर में रखियल 2 हथियार ऐं ॿियो क़ीमती सामान खणी आसानी सां फरार थी विया। अहिड़े वाक़िए जो इतला मिलण बावजूदि पुलिस पंहिंजी रिवायती सुस्ती बरक़रार रखंदे वाक़िए वारे हंधि देर सां पहुती, जॾहिं त शहरी सियासी समाजी अॻुवान मुतासिरनि जे घर हमदर्दी तौर पहुता। शहरियुनि जो चवणु हो त पुलिस शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणे ऐं शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम करे, जॾहिं त मुतासिर साईं ॾिने जो थियल ॾोह जल्द खां जल्द रिकवर कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में असीं एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। बाबा 6 ॼणा आहिनि, 2 ॿाहिरि बीठा आहिनि, 4 अंदर आया आहिनि। अच्छा, हा, तक़रीबन घणे जो टाइम हो इहो? 8:30। 8:30। इहे 25 तोला सोन आहे, 10 लख कल्ह मूंखे मिलिया आहिनि। उहे 10 लख ॿिया ॿारनि जा पैसा आहे, ॿियो सामान, पिस्तल आहे, बंदूक आहे, उहे बि खणी विया। अच्छा, 2 ॿार घिटीअ में? 2 ॿाहिरि बीठा आहिनि दर ते, 4 अंदर टपी आहिनि। 2 सामान पिया खोलनि, 2 असां अंदर यकमाल थियो। चइनि सां अॻिते असां न वेंदासीं। अगरि जे इहे असांजी हिफ़ाज़त न कंदा, उन्हनि खे पकड़ींदा न, त छा चोर हे पाण चोरी था कराइनि, हे पाण धाड़ा था हणाइनि।